नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो वारो हाज़िर आहियां। नाज़रीन सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी आहे पंजाब ऐं केपी में चूंडूं मुलतवी करण वारे अमल ख़िलाफ़ जेके दरख़्वास्तूं हुयूं उन्हनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट इतिहादी जेके जमायतूं आहिनि उन्हनि जे वकीलनि जा दलील ॿुधण खां इनकार कयो ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट चयो आहे त इतिहादी जमायतुनि या हुकूमत बाइकआउट कयो हो ऐं बाइकआउट करण खां पोइ दलील ॾियणु चाहियो था ऐं इन क़िस्म जी अॼु ॻाल्हि ॿोल हली आहे। फारूक एच नाइक जो चवणु हो त असां बाइकआउट नाहे कयो ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि चयो आहे त असां बाइकआउट नाहे कयो पर बेइतमादी जो इज़हार कयो हुयो ऐं पूरी क़ौम बेइतमादी जो इज़हार कयो। इहो चवणु आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि अॼु क़ौमी असैम्बली में ख़िताब कयो आहे ऐं उनजो बि चवणु आहे त असां सुप्रीम कोर्ट ते एतमाद करियूं था पर असां जेका बेंच हुई उन ते एतमाद न कयो ऐं उन खां पोइ बि कार्रवाई जारी रखी वई। अॼोकी जेका सूरत हाल आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे, फ़ैसिलो कहिड़े रुख में हूंदो, रिमार्क्स छा आहिनि, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। क़ानूनी माहिर आहिनि, सीनियर वकील आहिनि, अली नासिर बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। बलोच साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी सर, महिरबानी, वॾी महिरबानी। बलोच साहब कीअं था ॾिसो काफ़ी ॾींहंनि खां वठी सुप्रीम कोर्ट में ख़ासि तौर ते ही जेको पंजाब ऐं केपी में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ दरख़्वास्तूं हुयूं उन ते फुल कोर्ट जुड़ी, वरी उन मां कुझु जज साहिबान पाण खे धार कयो, माज़रत कई ॿुधण खां, उन खां पोइ बि टिनि जज साहिबान जेका आहे सा कार्रवाई जेका आहे उहा जारी रखी, फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। ॿिए पासे बिल बि पास कया वञनि पिया ऐं उहे सुधारा उनखे चयो वञे पियो त उहे सुप्रीम कोर्ट में सुधारा आणींदा उहो बिल। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे, मुख़्तलिफ़ जेके ख़दशा आहिनि उहे ज़ाहिर कया वञनि पिया ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ज़ाहिर कयूं वञनि पियूं। अव्हां कीअं था ॾिसो फ़ैसिलो कीअं हूंदो? इहो त वधीक सुभाणे ई ख़बर पवंदी जॾहिं फ़ैसिलो ईंदो, पर अव्हांखे लॻे कीअं पियो ऐं कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? साईं, मां हिन सूरत हाल खे पाकिस्तान में जेका हींअर शदीद क़िस्म जी पोलराइज़ेशन थी वई आहे हर मामले में ऐं हर माण्हू वेंदे सुप्रीम कोर्ट जे जजिस ताईं ॼण त विरहाया पिया आहिनि ऐं पॉलिटिकल पार्टीज़ ऐं आम माण्हू ऐं असांजा इदारा उन्हनि खे हिकु पासे कयूं पर सुप्रीम कोर्ट ते वञी ॻाल्हि पहुती आहे। उन समूरे मामले खे में बहितरीन तरीक़ो इहो आहे शयुनि खे परखण जो मुंहिंजे हिसाब सां त असां इहो ॾिसूं त पाकिस्तान जो आइन छा थो चए। बग़ैर कंहिं पोलराइज़ेशन जे तफ़रीक जे हिसो थियण जे असां जेकॾहिं आइन ते फोकस कयूं त असां बहितर पोज़ीशन हूंदासीं शयुनि खे सम्झण जे। मां शुरू खां वठी इहो मौक़िफ़ रखियो आहे त पाकिस्तान हिकु जमहूरी मुल्क आहे ऐं असां हिकु वफ़ाक़ आहियूं ऐं असां जे वफ़ाक़ हुजण जी अलामत आहे असांजो कॉन्स्टिट्यूशन, असांजो आइन ऐं उन जे करे ई असांजा सूबा मुख़्तलिफ़ इकाइयूं जेके आहिनि उहे मुतहद आहिनि। तंहिं करे असांजो आइन इहो चए थो त 90 ॾींहंनि में इलेक्शन थियणु खपे। मां जेकॾहिं सिर्फ़ु उन आइन खे ॾिसां त मां उन सां वेंदुसि हिकिड़ी असां वटि जेके आमिरनि जी हुकूमत रही आहे उन में आइन जी पामाली थींदी रही आहे ऐं उन में इलेक्शन हमेशह आमिरनि जी मर्ज़ी ते थींदा रहिया आहिनि। त हिन जमहूरी हुकूमत में जेकॾहिं इहा रिवायत रखी वञे त आइन जीअं चए थो उन मुताबिक़ इलेक्शन न थिए ऐं माण्हुनि खे पंहिंजे हक़ राय दही जो इस्तेमालु हक़ राय दही इस्तेमालु करण जो मौक़ो न ॾिनो वञे त इहा तमामु घणी बदकिस्मती हूंदी ऐं उहा कहिड़े बि बहाने सां हुजे, सिक्योरिटी जे बहाने सां हुजे, फंड्स न हुजण जे बहाने सां हुजे, इहे सभु हीला ऐं बहाना आहिनि मुंहिंजे ख़्याल में। तंहिं करे 90 ॾींहंनि में जीअं आइन चए थो तीअं इलेक्शन थियणु खपे ऐं माण्हुनि खे इहो फ़ैसिलो करणु खपे। बाक़ी समूरियूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि बेंचिस जो ठहणु, बेंचिस जो टुटणु ऐं कहिड़ा जजिस बेंचिस में हुजणु खपनि, कहिड़ा न हुजणु खपनि, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इहे हीलनि तहालनि में मुंहिंजे ख़्याल में अचनि थियूं ऐं उन्हनि जी का बि हैसियत न आहे। असुल ॻाल्हि इहा आहे बॉटम लाइन
त आइन चए थो 90 ॾींहनि में इलेक्शन थियण खपे। सही सही बिल्कुलु सही था चओ। अच्छा बलोच साहब, जेकॾहिं जेको सुभाणे हुकूमत जे ख़िलाफ़ फ़ैसिलो अची वञे थो ऐं सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिए थी या हुकुम ॾिए थी त चूंडूं 3 अप्रैल ते ई करायूं वञनि या 8 अक्टूबर खां पहिरियां करायूं वञनि ऐं हुकूमत उन हुकूमत ते अमल नथी करे या नज़रसानी वारे उन में अपील में वञे थी, त पोइ कहिड़ी सूरत हाल जुड़ंदी ऐं जेकॾहिं नज़रसानी वारे मामले ते बि हुकूमत नथी वञे त पोइ जेको टकराव ॿियनि इदारनि सां हुकूमतुनि जो रहंदो आहे, हिन भेरे त ॼण ईअं पियो लॻे त सुप्रीम कोर्ट ऐं हुकूमत जे विच में बि को टकराव वारी सूरत हाल आहे ऐं हिकु ॼण छिकताण वारी सूरत हाल आहे। त उन सूरत में सुप्रीम कोर्ट वटि कहिड़ा पावर्स आहिनि? जेकॾहिं हुनजी हुकूमत ते अमल नथो थिए त छा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट थींदो या को ॿी कार्रवाई बि करे सघे थी सुप्रीम कोर्ट? तंहिं आइन मुताबिक़ मुल्क जी हर नंढी कोर्ट, सुप्रीम कोर्ट खां जेका बि नंढी कोर्ट आहे उहा, ऐं हर एग्ज़ेक्टिव इदारो, उन एग्ज़ेक्टिव इदारे में असांजी फेडरल गवर्नमेंट अची वञे थी, असांजूं सूबाई हुकूमतूं अची वञनि थियूं, असांजी इलेक्शन कमीशन अची वञे थी ऐं ॿिया समूरा इदारा अची वञनि था। उहे सभु पाबंद आहिनि त सुप्रीम कोर्ट जेको बि हुकुम ॾे उन ते अमल दरामद कनि। ज़ाहिर आहे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल दरामद नथी थिए त सुप्रीम कोर्ट वटि कंटेम्प्ट जा पावर आहिनि ऐं माज़ी में उहे इस्तेमालु थिया आहिनि। तव्हांखे इहा ख़बर आहे त उन में वज़ीर आज़मनि जे ख़िलाफ़ बि केस हलिया आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजी वज़ीर आज़म जी पोस्ट तां हथु धोइणो पियो आहे। तंहिं करे उहे तमामु वास्ट पावर आहिनि सुप्रीम कोर्ट जा। उहे जेको बि इदारो, इलेक्शन कमीशन या फेडरल गवर्नमेंट या काई प्रोविंशियल गवर्नमेंट जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे साम्हूं अचे थी त यकीनन उन्हनि खे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लॻे थी। सही। अच्छा बलोच साहब, सुप्रीम कोर्ट जेके इतिहादी जमायतूं आहिनि उन्हनि जे वकीलनि खे उन्हनि जा दलील ॿुधण खां इनकार कयो आहे। इन सूरत में थियण छा घुरिजे ऐं वकीलनि खे ॿुधण खां इनकार छो कयो वियो आहे? अव्हांखे ज़रूरु इल्म में हूंदो त बाइकाट जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस चयो आहे त तव्हां बाइकाट कयो आहे ऐं पोइ दलील कीअं था ॿुधो? त बाइकाट जो जेकॾहिं टीवी ते वेही का ॻाल्हि कजे ऐं उहा ऑफिशियली उनजो न हुजे त मुंहिंजो ख़्यालु आहे त वधीक कानूनी हवाले सां तव्हां उन ते रोशनी विझंदव। त छाकाणि त जेको कानून आहे उहो त दलीलनि खे ॾिसे थो, उहो त लिखत वारी जेका शइ हूंदी उनखे ॾिसंदो, सबूतनि खे ॾिसंदो, साबितनि खे ॾिसंदो। उहो कंहिं टीवी चैनल ते वेही कंहिं बयान खे या कंहिं ॻाल्हि खे, कंहिं भॻवान जी खे मुंहिंजो ख़्यालु आहे त न ॾिसंदो। वधीक इन ते तव्हां रोशनी विझो। यकीनन तव्हां सही था चओ। ॿिन्ही तरफ़नि खां इन मामले में ॿिन्ही तरफ़नि खां थोरो शयुनि खे उन जंहिं तरीक़े सां थियणु खपनि मामला उन्हनि तरीक़नि सां न थिया। मसलन जे हुकूमत खे ॾिसूं त हुकूमत कल्ह रेफरेंस दाख़िल करण जी सूरत में हिकु क़िस्म जी धमकी ॾिनी सुप्रीम कोर्ट जे जजिस खे। ॿी तरफ़ जजिस बि अॼु जॾहिं उन्हनि वफ़ाक़ी हुकूमत या इत्तेहादी हुकूमत जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे रिप्रेज़ेंट कंदड़ वकील जंहिं जा वकालतनामा केस में हुया, जंहिं जूं दरख़्वास्तूं ॾिनल हुयूं, त सुप्रीम कोर्ट खे बि मामले खे इन तरीक़े सां न ॾिसणु खपे हा। जेके वकील आया आहिनि उनखे जेका धुर चवे थी त असां स्टेक होल्डर आहियूं, असांखे ॿुधो। ऐं ज़ाहिर आहे इलेक्शन में पॉलिटिकल पार्टीज़ स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि खे ऐं उहे हींअर हुकूमत में वेठियूं आहिनि। हिकिड़े हवाले सां उहे फेडरल गवर्नमेंट खे रिप्रेज़ेंट थी कनि थियूं ऐं पॉलिटिकल पार्टीज़ बि आहिनि जिन खे इलेक्शन कंटेस्ट करणी आहे, त उन्हनि खे ॿुधण में कोई हर्ज न हो। त मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही तरफ़नि खां मामिलो थोरो मिसहैंडल थियो आहे। सही। बलोच साहब, कानून साज़ी जेका थिए पई उन जे हवाले सां PTI जो सीनियर वाइस चेयरमैन शाह मोहम्मद कुरैशी चवे थो त जेका टाइमिंग आहे उहा ॾाढी ख़तरनाक आहे ऐं असांजी बि कंहिं कानूनी माहिर सां ॻाल्हि ॿोल थी हुई। उन बि जेका ईंदड़ सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस आहे उन जे हवाले सां कुझु ख़दशा ज़ाहिर कया। अव्हांखे कीअं थो लॻे जेका हिन वक़्तु कानून साज़ी थिए पई सुप्रीम कोर्ट जे सुधारनि जे हवाले सां, त जेको वन मैन शो वारो जेको टर्म यूज़ थियो आहे जज साहिबान जे तरफ़ां, अंदरां ई इन क़िस्म जी ॻाल्हि आई आहे, उन खां पोइ पाण इहा ॻाल्हि करे सघूं पिया, त इहे जेका कानून साज़ी थिए पई उनखे अव्हां ज़ाती तौर ते कीअं पिया ॾिसो? साईं ॾिसो, कानून कोई बि असां वटि कानून हिकिड़ी मुतहरिक शइ आहे। हमेशह कानून उहो ठहंदो आहे जंहिंजी समाज में ज़रूरत पवंदी आहे। त मुंहिंजे ख़्याल में सुप्रीम कोर्ट खे जंहिं तरीक़े सां ऑपरेट कयो वियो, सुप्रीम कोर्ट में जंहिं तरीक़े सां पावर्स खे हलाया विया, असां वटि कानून में इहो हूंदो आहे
डिस्क्रेशनरी पावर्स, माना कंहिं माण्हू जी मर्ज़ी वारा जेके पावर आहिनि उहे बि रीज़नेबली यूज़ करणा आहिनि। माना जंहिं पावर मुंहिंजो आहे पर मूंखे उहो पावर कंहिं तरीक़ेकार सां इस्तेमालु करणो आहे, उन खे मां बादशाही तरीक़े सां इस्तेमालु नथो करे सघां। त मुंहिंजे ख़्याल में माज़ी में जंहिं तरीक़े सां सुप्रीम कोर्ट खे हलायो वियो आहे, शायदि इन ॻाल्हि जी ज़रूरत महसूस थी अहिड़े क़िस्म जो कानून अचे। इहो हर क़िस्म असांजा वकील भाउ हुजनि या आम माण्हू हुजे, अवाम हुजे, या पार्लियामेंट में वेठल पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि, या इवन तव्हां ॾिठो त सुप्रीम कोर्ट जे अंदरां बि मुख़्तलिफ़ बेंचिस मां अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला ऐं आवाज़ उथणु लॻो त हिन खे रेगुलेट थियणु खपे। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में इहा कानून साज़ी वक़्त जी ज़रूरत हुई। उनजी टाइमिंग ते डिस्कस थी सघे थी ऐं उनजे लीगल मसइलनि ते, उनजे पावर्स वग़ैरह ते बि डिस्कशन थी सघे थी। शायदि सुप्रीम कोर्ट में सुभाणे चैलेंज थिए इहो कानून ऐं सुप्रीम कोर्ट वधीक उनखे ॾिसंदी त उहो केतिरी हद ताईं सुप्रीम कोर्ट जा जेके आइनी पावर आहिनि उन्हनि खे केतिरी हद ताईं हिकु कानून साज़ी जे तरीक़े सां रेगुलेट करे सघिजे थो या नथो करे सघिजे। उन ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मुख़्तलिफ़ राय आहे, मुख़्तलिफ़ माण्हू वटि पंहिंजा पंहिंजा दलील आहिनि, उन्हनि खे उहो पंहिंजी जॻह ते। पर मुंहिंजे हिसाब सां अपील वारे हक़ ॾियण खां अलावा उन ते हिकिड़ो डिबेट थी सघे थो। उन ते तमामु घणो केसनि जो, पुराणे 50 साल जे केसनि जो हिकिड़ो फ्लड गेट खुली वेंदो ऐं सुप्रीम कोर्ट में तमामु घणे अंदाज़ में अपीलूं दाख़िल थी सघनि थियूं, जेको हिकिड़ो नओं मसइलो पैदा थी सघे थो। उहो पंहिंजी जॻह ते हिकिड़ो इशू आहे। अदरवाइज़ जेको कमेटी खे पावर ॾिना विया आहिनि बेंच ठाहिण जा ऐं सोमोटे जा, उन हवाले सां इहो इन खे सभिनी माण्हुनि वेलकम कयो आहे। ख़राब कानून ठीक है, वॾी महिरबानी अली नासिर भलो साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी है, वठूं था ब्रेक।